मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई लालू केड़ो तोखे लाचारो चंग मुर्सी छड़े करे हणी घर में वेठो मक्खियूं मारी मक्खियूं किथे तो मारे चरी थी जा चंग मुर्सी मु पाण आसे कर छदी आ तोके खबर काने का मश्करन गोठ जा वडा मसला आन रोज रोज मुके हल करण में पूरो आ ओ ताके तो घर में अचाई कोन तो ज़ाहिरी धक अंदरन धकन का वधी खतरनाक नाहिन हूंदा। हाँ इहा ॻाल्हि बि पके जुल्द वारे बुक ते लिखण जहिड़ी आहे जेको कॾहिं बि न फाटे। हाँ हाणे मतलब टोकू करण बि सिखियो ई न। लगे सो ता इज्जत जी बोली कौन समझदो ताके लालू वारा बुशेणा पता हिकड़ो न टे टे मवाली अदा जे नाराज तो मुखे दे जूस माधो पियादा न न लालण असल में छा आहे जो नाराज़गी जी ॻाल्हि न आहे जंहिं शइ खां न डॉक्टर मना करे उहा शइ माण्हू न पीए कीअं मां चई सुरीली अदामा वाली असां कॾहिं जो त डॉक्टर लालूअ खे जूस झलियो आहे ईअं कोन चयूं छा हा अॼु लाली असल में छा आहे जो हे जेके जूस आहिनि न अॼुकल्ह इहे बि असुली कोन था मिलनि हे जे मिसाल ॻाल्हि आहे लालू पीए ऐं जूस हॾनि में वञे हॾ कमज़ोर थियनि किरेक थियनि जेके धक लॻल अथसि न उतां वरी उथली पवंदसि वरी मछलो थी ड्रामा सोप सीरियल मश्करन जो गोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।